साईं केवला अर्ज़ु इहो आहे त हिकिड़ी मज़ाक़ ख़ातिर हिकिड़ो टोटको आहे सो तव्हांखे असां ॿुधायूं था पेश था कयूं ऐं तव्हां ॿुधिजो अला कोन तव्हांखे मज़ो ईंदो ऐं सुठे तरीक़े सां आहे मज़ाक़ जहिड़ो। सो केवला हिकिड़ो गिदड़ हुयो, पोइ उहो गिदड़ खे पंहिंजी घरवारी बि हुई, ॿ ॿचिड़ा बि हुयसि। पोइ हर रोज़ु पंहिंजे ॿचिड़नि खां ऐं घरवारीअ खां छिॼी करे ऐं पंहिंजो शौक़ु शिकार करे खाई पी वरी राति जो अचे पंहिंजे ॿचनि सां गॾु थींदो। पोइ हिकिड़े ॾींहुं गिदड़ कंहिं हलंदे घुमंदे कंहिं तलाव ते वियो, झंगल में को तलाउ हुजे पाणीअ जो, उते जो वियो त ॾिसे त मच्छी हुई ॾाढी मच्छी खाई पंहिंजो पेट भरे ड्रव सां राति जो मोटी आयो ऐं पंहिंजे ॿचनि सां उहे डाढ़ियूं पियो हणे त फलाणी जाइ ते हिकिड़ो तलाउ आहे, ॾाढी मच्छी आहे, अॼु ॾाढी मूं मच्छी खाधी आहे ऐं ॾाढो मूंखे ड्रव थियो आहे, सुभाणे तव्हांखे बि वठी हलंदुसि। हुननि चयो बाबा रोको सुभाणे असांखे बि वठी हलो। चए बा तव्हांखे बि वठी हलंदुसि ऐं तव्हांजी जेका माउ आहे उनखे बि वठी हलंदुसि। सो साईं सुबुह जो पंहिंजा ॿचिड़ा वठियूं पंहिंजी घरवारी ऐं वञनि पिया उन शौक़ु शिकार ते। त घरवारीअ चयसि त ईअं न थिए त पोइ सुभाणे उन तलाव जा मालिक अचे बीहनि ऐं असांखे हणनि बंदूकूं त असां मरी पऊं ऐं तो मालिकनि खां मोकिलायो आहे। त गिदड़ वॾो सियाणो हो, हिकिड़ो को अख़बार जो पनड़ो पियो हो, सो अख़बार जो पनो खणी ऐं उन घरवारीअ खे ॾेखारियईं कि चरी तूं ड्रिज न, हीअ ॾिसी थी मूं वटि लिखत आहे। चई ॾाढो सुठो चुप लिखत आहे त हल। साईं तकिड़ा वञी उन तलाउ ते पुॻा। उन तलाउ में तमामु मच्छी जाम हुजे ऐं खाइण पीअण लॻा, वेठा पिया हुआ मच्छी खाइनि ऐं वठण लॻी पई हुजे। कुदरत मुंहिंजे मालिक जी उन तलाउ जे मथां वॾो हिकिड़ो झंगल हुजे, ॿेलो हुजे, सो उन झंगल में को बादशाह आयो हुजे शिकार ते। सो साईं उन्हनि वटि कुता हुजनि, उहे कुता जो उन झंगल में छॾनि, उहे कुता उतां ॻोल्हींदा ऐं साईं उन डप ते जो आया उन तलाउ ते त गिदड़ जो वठी ॾिठनि अचे था कुता उन गिदड़नि जे पोयों ऐं वठी था गिदड़ भॼनि। त साईं गिदड़ जो भॼनि पिया तो गिदारी चारी जेका हुजे तो हुतों किरी हुत किरे त साईं कुतनि जी पोयूं बाहि त उहा गिदारी पई चवे, गिदड़ पई पंहिंजे घरवारे खे त म्या तूं ईअं छो नथो करीं, जो इहा लिखत छो नथो ॾेखारीं। त गिदड़ पियो चएसि भॼ। चई छो? चई सभु अणपढ़ियल अथई। ॿुधायो साईं, चए पियो सभु इहे अणपढ़ियल आहिनि, पढ़ियल हुजनि त मां ॾेखारियां न, इहे सभु अणपढ़ियल आहिनि।